रेडियो पाकिस्तान खैरपुर सेहत खाते जिले खैरपुर पर पोलियो मर्ज खिलाफ 3 ॾींहनि वारी मुहिम जी इफ्तिताही तकरीब गुज़िरियल ॾींहुं सिटी हॉस्पिटल खैरपुर में थी गुज़री। पेश आहे इन तकरीब जी रेडियो रिपोर्ट। सेहत खाते जिले खैरपुर पर पोलियो मर्ज खिलाफ 3 ॾींहनि वारी मुहिम अॼु खां शुरू थी चुकी आहे। इन सिलसिले में पोलियो खिलाफ मुहिम जी इफ्तिताही तकरीब गुज़िरियल ॾींहुं सिटी हॉस्पिटल खैरपुर में थी गुज़री। तकरीब जो आगाज़ तलावत कलाम पाक सां थियो। तंहिं बाद डॉक्टर मुख्तियार कलोड़ो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो, जी असां सभिनी खे ख़बर आहे त जेको पोलियो जो जेको क़ौमी ॾींहुं जेको आहे उहो 21, 22, 23 खां शुरू थी रहियो आहे। पर इन खां अॻु में जीअं असां सभिनी खे इहा ख़बर आहे त असांजा मोहतरम ईडीओ साहिब जन हिकु ॾींहुं अॻु में जेको आहे त अहिड़े क़िस्म जा जेके सेमिनार आहिनि या वर्कशॉप आहिनि इहे अतमाम कंदा आहिनि। इन जो इहो मसइलो आहे त इन मुहिम खां शुरू थियण खां अॻु में असां सभिनि में हिकिड़ी अवेयरनेस पैदा कई वञे, जेको विच में गैप अचे थो हुनजी हिकिड़ी यादाश्त जेका आहे उहा ताज़ी थी वञे। तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हीउ जेको पोलियो आहे इहो हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो मूवी मर्ज़ आहे जंहिं ते तक़रीबन असां कंट्रोल त करे चुका आहियूं, पर इन मां इहो एतिरो ख़तरनाक आहे जो हिन जो को ख़ासि का कोई बि इलाज दुनिया में कोन्हे। हीअ हिकिड़ी लाइलाज डिज़ीज़ आहे, लाइलाज हिकिड़ो वायरस आहे। अगरि कंहिंखे इन्फेक्ट करे थो त उनजो को बि इलाज कोन्हे। बाक़ी इनखे असां तमामु सिंपल तरीक़े सां जीअं हीअ प्रोग्राम हलनि था, क़ौमी मुहिमूं हलनि थियूं, कैंपिन हलनि थियूं, इन ज़रिए जेको हीअ कंट्रोल करे सघूं था ऐं तक़रीबन कंट्रोल जे स्टेज ते पहुची चुका आहियूं। हाणे बाक़ी जेको हीअ असां मेंटेनेंस जो जेको फेस आहे त इनशाला जेको पूरो थींदो ऐं असांखे कंप्लीटली जेका कामयाबी थींदी उनजे लाइ तव्हांखे असांजा वधीक ॿिया दोस्त आहिनि ईडीओ साहिब जन ॿुधाईंदा। बाक़ी हीअ जेको पोलियो आहे या जीअं असां तव्हांखे ॿुधायो त वायरल डिज़ीज़ आहे, कोई इलाज न आहे। अगरि कंहिंजे बॉडी में हिकु दफ़ो दाख़िल थी थो वञे त उहो ॿार तक़रीबन 14 ॾींहंनि ताईं इहो वायरस पंहिंजे स्टूल में पाखाने में ख़ारिज कंदो थो रहे ऐं पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे मोहल्ले में हज़ारनि जे तादाद में ॿारनि खे इन्फेक्ट करे सघे थो। हिकिड़ो जेकर इन्फेक्ट करे सघे थो त पंहिंजे मोहल्ले में हज़ारनि खे इन्फेक्ट, अगरि उहो 1000 इन्फेक्ट थियनि था उहो वरी केतिरनि खे कंदा। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त बाक़ी असां इन ट्रांसमिशन खे या इन इन्फेक्शन खे असां सिंपल तरीक़े सां जे सभई जेकी बि असांजा मीडियाज़ आहिनि जेके यूज़ थी रहिया आहिनि, पर उन सां गॾोगॾु असां सभिनि जी ज़िम्मेदारी जीअं पीडियाट्रिशियन्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, हेल्थ वर्कर, लेडीज़ हेल्थ वर्कर्स आहिनि या असांजा ॿिया जेके मुखरी हज़ा जेके ॿियूं तंज़ीमियूं आहिनि उन्हनि जो बि हिन में तमामु वॾो किरदारु आहे ऐं उहो किरदारु अदा करणु। त हीअ जेको बाक़ी बि जेके असां वटि ॿार जेके अनइम्यूनाइज़ आहिनि या अॻिले प्रोग्राम खां वठी हिन प्रोग्राम ताईं जेके बि ॿार नवां ॼावा आहिनि उन मां कोई बि मिस न थिए। सिविल सर्जन सिविल अस्पताल खैरपुर डॉक्टर शबीर अमन शेख पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो, काफ़ी लॾ पढ़ण थिए थी, काफ़ी माण्हू ट्रांसफर थियनि था, काफ़ी शहरनि में अचनि था, डिस्ट्रिक्टनि में अचनि था ऐं काफ़ी सूबनि में बि ट्रांसफर थियनि था हेॾे। हाणे असां सभिनी जो फर्ज़ु आहे त असां कॾहिं बि को बि लॾ पढ़ण थिए या कंहिं पाड़े में माण्हू अची रहे थो त असां कॾहिं जल्दी में ईडीओ ऑफिस में रिपोर्ट कयूं जेकॾहिं उन्हनि जो केस पोलियो जो आहे त इन में असां हिन कंडीशन खे बरक़रार रखे सघंदासीं। छाजे करे हिन जरासीम खे न को वरी असांजे बकुल शहरी साहिब जे त न को पासपोर्ट जी ज़रूरत आहे न को वीज़ा जी ज़रूरत आहे। हिन जरासीम खे अचण में देरि न लॻंदी, थ्रू न कंहिं न कंहिंजे अची वञे थो। सो असां छड़ो डॉक्टरनि जो फर्ज़ु न आहे, छड़ो इहे असां डॉक्टरनि जो कमु न आहे। तव्हां जाॾे बि वञो था सभिनी खे मोटिवेट कयो, उन्हनि माण्हू जो ई फर्ज़ु आहे, हर माण्हू जो फर्ज़ु आहे। हिकिड़े आम माण्हू जो फर्ज़ु आहे इहो, असां सारे डॉक्टर साहिबनि जो असां डॉक्टरनि जो ई फर्ज़ु आहे। इहे सम्झो त असां बि ॿियनि जो ई कमु कयूं था। डॉक्टर पंहिंजो फर्ज़ु कनि था, असां माना चई छॾियो रूटीन कयूं था। असां अस्पताल में वेठा आहियूं, सभु हिते अचनि त न, पर असां उन्हनि जे दरवाज़नि ते पहुचूं था त उन्हनि जो ई फर्ज़ु आहे त असां सां कंप्रोमाइज़ कयूं। डॉक्टर कलोड़े साहिब काफ़ी ॿुधायो ऐं डॉक्टर कलोड़े साहिब ॿुधायो त काफ़ी माण्हू रेजिस्ट कनि था ऐं रेजिस्ट करण में तव्हां ॾिसो हिकिड़ो हुनखे मोटिवेट कयो, ॿियो दफ़ो मोटिवेट कयोसि, टियों दफ़ो हुनजी जाइ ते हलिया वञो। जेकॾहिं अञा तव्हां नथो पुॼे त तव्हां हुन हिकिड़ो पेशेंट पोलियो खणी हुन साम्हूं वञी पी मारे रखो त बाबा तव्हांजे पुट सां बि हीअ ई हालत थींदी जेकॾहिं सुभाणे तव्हां न कराईंदो। सो इहे चंद ॻाल्हियूं आहिनि। असां सभु मेडिकल जा माण्हू वेठा आहियूं, असां सभिनी खे ख़बर आहे, असां लेडी हेल्थ वर्कर खे बि काफ़ी नॉलेज आहे इन हाल में त
ऐं असां मेडिकल वारनि खे बि सभिनी खे सॼी ख़बर आहे त सुठो आहे त मां इहो बि चवंदुसि त इहे सेमिनार वेमिनार के किथे अहिड़े हंधि कराया वञनि जिते माण्हुनि खे नॉलेज न हुजे, जिते माण्हुनि खे अवेयरनेस न हुजे, जिते माण्हुनि खे इहा ख़बर न हुजे त पोलियो आहे छा, छो नथा करायूं असां, त बहितर इहो रहंदो कॾहिं के तालके में कॾहिं के तालके में मुख़्तलिफ़ तालकनि में इहे प्रोग्राम थींदा रहनि त बहितर थींदो। एडीओ सिहत ख़ैरपुर डॉक्टर अब्दुल शेख तकरीर कंदे चयो त असांजी इहा महिनत ई आहे जंहिं इहो रंग लाथो आहे जो असां गुज़िरियल सालनि खां वठी मां सम्झां थो 2 सालनि खां मथे अरसो थी चुको आहे त असां वटि कोई केस न आहे सवाइ हिकु उन नोमेड केस जे जेको हिकिड़ो नोमेड हुयो ऐं उहो जेको हुयो मुख़्तलिफ़ 3-4 ज़िलनि खे टच कंदो हुयो, उहो हिकिड़ो केस पॉज़िटिव थियो हुयो जंहिंखे इंटरनेशनल एजेंसियुनि ऐं सभिनी इहो ॾिठो त उहो हिकिड़ो नोमेड केस हो, उहो हिन डिस्ट्रिक्ट सां बि बिलोंग न पियो करे, उहो बि शिकारपुर डिस्ट्रिक्ट जो असुली रहाको हुयो। ऐं उन खां सवाइ बाक़ी असां वटि कोई बि केस कोन्हे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजी इहा महिनत बि रंग लाईंदी। सिर्फ़ु इहा अवेयरनेस ॾियणी आहे त तव्हां कोई बि ॿार पोलियो जे फुड़नि खां रहिजी न वञे। असांजी इहा ई महिनत हुजे ऐं उहा ई कोशिशि हुजे त जेको बि ॿार असांखे रस्ते ते हुजे इन्हनि ॾींहंनि में ख़ासि करे तव्हां ज़रूरु पुछो त पोलियो जा पुड़ा पीआरे अथई बाबा, न पीआरे अथई त हिते काउंटर आहे हितां पीआरियो। हर डॉक्टर जो, हर स्टाफ नर्स जो, हर LSW सुपरवाइज़र जो, LSW जो ऐं तंहिंखां सवाइ असां डॉक्टर्स जो, हर शहरीअ जो ऐं हर इख़बारी नुमाइंदो हुजे या जहिड़े बि हुन में कमु कंदो हुजे, जेकॾहिं हुन जे इलाइक़े में का टीम नथी पहुचे त उहो हिकदमि असांखे ॿुधाए त असां जीअं उते बंदोबस्तु करे सघूं असां हुनजे टीमुनि खे। छो त माइक्रो प्लान सॼे ज़िले जो असां विराए छॾियो आहे, असां तयारु करे छॾियो आहे, उन में हर टीम खे पंहिंजो पंहिंजो इलाइक़ो मिलियल आहे। 3 ॾींहंनि में सॼो ज़िलो जेको आहे सो कवर थी वेंदो। उन खां बाद में पोयां 3 ॾींहं उहे ॿार जेके रहिजी विया हूंदा उन्हनि खे कवर कंदा। तंहिं करे जेकॾहिं 3 ॾींहंनि खां पोइ कंहिंजे बि इलाइक़े में का टीम नथी पहुचे ऐं तव्हांजे इलाइक़ो रहिजी थो वञे त तव्हां हिकदमि असांखे फ़ोन कयो या भरिसां वारे BHU खे या उतां जे तालुके हेल्थ ऑफिसर खे या डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे ॿुधायो त जीअं असां हुते पहुची सघूं। अहिड़ी तरह ही तकरीब पंहिंजी पुॼाणी ते पहुती। हींअर मां सिहत खाते ज़िले ख़ैरपुर पारां पोलियो मर्ज़ ख़िलाफ़ 3 ॾींहनि वारी मुहिम जी इफ़्तिताही तकरीब जी रेडियो रिपोर्ट ॿुधी रहिया हुआ। रावी रशीद कलेरी, OB इंजीनियर मोहम्मद कासिम जलबानी, पेशकश प्रोड्यूसर मुसरत अली मंगी।